सखर जे IBS यूनिवर्सिटी जे इंजीनियरिंग शोबे सां तालुक रखंदड़ ॿिनि शागिर्दाणियुनि वीडियो बयान में इंतज़ाम मथां संगीन इल्ज़ाम हणी छॾिया। शागिर्दाणी जी वीडियो वायरल थियण बाद यूनिवर्सिटी इंतज़ाम में थरथरो मची वियो आहे। हिकु शागिर्दाणी पारां VC समेत प्रोफेसर ऐं इंतज़ाम जे माण्हुनि ते जिंसी हरासमेंट जो इंकशाफ कयो वियो। ॿिन्ही शागिर्दाणी पंहिंजी सुञाणप ज़ाहिर न कंदे वीडियो इल्ज़ाम में चयो आहे त यूनिवर्सिटी में मेरिट नाले का शइ न आहे। यूनिवर्सिटी में शागिर्दाणी खे इम्तिहान में पास करण लाइ जिंसी तालुक रखण ते मजबूर कयो वेंदो आहे। गर्ल्स हॉस्टल जे वार्ड इंचार्ज प्रोफेसर्स HODs समेत सिक्योरिटी गार्ड ऐं ट्रांसपोर्ट जा कुझु माण्हू इन कम में मुलविस आहिनि। संदन चवणु हो त वार्डन ज़ोया ऐं मरियम हॉस्टल में रहण वारनि शागिर्दाणियुनि खे टार्चर कंदियूं आहिनि। शागिर्दाणी चयो त शागिर्दाणियुनि खे तबाही खां बचायो वञे। तालीम इदारे में शागिर्दाणियुनि जी इज़त महफ़ूज़ न आहे। हुन चयो त अॻूणे वाइस चांसलर मरहूम निसार अहमद सिद्दीकी खां पोइ यूनिवर्सिटी जा मामला तेज़ी सां ख़राब थियण शुरू थिया आहिनि। हुननि वीडियो बयान ज़रिए वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह खे जांच ऐं इंसाफ़ जी अपील कई। जॾहिं त यूनिवर्सिटी जे रजिस्ट्रार ज़ाहिद खंड पारां आणियल इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो वियो त इंतज़ामिया ते लॻियल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। लॻे थो शागिर्दाणी इम्तिहान में फेल थियण बाद ज़हनी तवाज़ुन विञाए वेठी आहे। हुन चयो त ॿिन्ही शागिर्दाणी जे लॻायल इल्ज़ामनि बाबति आला सतह जांच कराई वेंदी। यूनिवर्सिटी में पेपर चेक ई न थींदा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। अहिड़े इल्ज़ामनि सबबि यूनिवर्सिटी में इंतज़ामिया खे तकलीफ़ पहुती आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk